मोगा कबाड़ी तकड़ में नी पेटी जो वजन कर। हाँ, कबाड़ारी पेटी में एतरा सजा पैसा ए सोन। आज तक किस्मत पान मुझे पेरन दे हली आया। आज मुखे जिम्मेदार थियण में कोई न थो रोकी सके। कबाड़ दुकान ते मस पगवा मार पियो जो काला शुरू। हाल तो तोखे चाह पियारा पेटी जो वजन कर मा वना। जेको गिराक इंदो आ ना पेरियों पेरियों असां उनखे चाह पियाईंदाऊं। आज तो तोखे चाह पियायूं। मां तो जे लाइ दूध पती चाह खणी तो अचां। अरे गंजा ठोड़ा खैर ताए ड्रिजा छजोई। हाणे पाण गरीबन जा ड्रिजाइण वारा ॾींहं वया। हाणे पाण माला माल थी वियो आहियूं। संदूक हथ कयो आ, उनमें ज़ेवर आहिनि, पैसा आहिनि खोड़ सजा। मुखे लगे तो रात तो के निंड पूरी न थी आ। कबाड़ वारी पेटी में पैसा ऐं सोन कीअं हूंदो? जेकॾहिं मुंहिंजी निंड पूरी न थिए हा न त पोइ मूंखे इहो कबाड़ नज़र न अचे हा। मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। मूंखे नूर भटारे जो कसम आहे इन कबाड़ वारी पेटी में सोना पैसा पिया आहिनि। हली करे मूंखे पेटी ॾिखा हुआ। आज मां बि ॾिसां न केतिरा पैसा आहिनि, ज़ेवर आहिनि या न आहिनि। ओ गंजा कबाड़ी ये चान ही पियणी ते न पिया। मां भाई कबाड़ वारी पेटी जा पैसा दे। कलाक थी आ मां वेठो आ। काथे आ गंजा खजाने वारी पेटी? आहे त आहे खजाने वारी पेटी। आहे ॾे ॾिस, हिन पेटी में सॼो ई खजानो भरियो पियो आहे। अरे वाह ही सच में पैसा आहिनि ऐं सोन बि। तू ना मने पियो ना रमू जे मोगो निंड में आ। मां निंड में हुजां हा त पोइ इहो सोना ज़ेवर कीअं ॾिसां हा। तू हाणे इहा पेटी लिका खजाने वारी गिराक खे मां फारिग कई अचां। मां माज़रत थो चाहियां। छोकिरो चाह वठण वियो आहे। चाह अचण में अधु कलाक लॻी वेंदो। तोखे मां पहिरें ई बि चयो हरू भरू मुंहिंजा टाइम ज़ाया कई। बस चाह के छाड़ मां के कबाड़ पैसा रे मां वना। ही वट भाऊ 1000 रुपयो। हाँ 1000 रुपयो। कबाड़ हेॾो महांगो आ, मां ख़बर कोने ॼणा। अच्छा त पोइ हे वट 500 ॿिया थी। ठीकु आहे, हाणे त राज़ी आ न? ठीक है भाऊ। गिनी औलाद तू काॾे वे? कलाक मां तुॾे काला करे करे थकी पियमि। तू मुंहिंजी रिंगा छो न पियो खणे? एॾो मोतबर थी वियो आहे। ओ माजा पियो रस्ते में हुयो, मां शोर शराबा हुयो, आवाज समझ में ना अचे पई, तरी काल कट। ऐं मारी पेटी काॾे वई? ओ माजा पियो पेटी त मां वेचे आयो 1500 जी कबाड़ में। किन्नी औलाद कबाड़ वारी पेटी घर में रखी करे तू खजाने वारी पेटी ॾेई आयो आहीं? हाँ छा मतलब खजाने वारी पेटी? हाँ खजाने वारी पेटी। उनमें ते लखे रुपया हुया ऐं ज़ेवर भी हुया। कंहिंखे ॾेई आयो आहीं पेटी? ओ नी मोगे कबाड़ी के। मोगे कबाड़ी के? हाँ हल मूंसां गॾु मोगो कबाड़ी ॾिखा मूंखे। डेयाल गंजा छा थियो गिराक जो? गिराक के 1500 रुपया ॾिनम, वो राज़ी थियो, गिराक हलियो वियो। हाँ हाँ वारो कर पैसा कढा पैसा। किथे उन्हनि खे ख़बर लगी वई ना तो पोइ किथे हलिया ना अचनि पाण ॾे। हाँ मां चवंदो आहियां हितां निकिरो। ज़ेवर खान वारो कर। गोदाम के ताला ॾेयो। तालो न ॾेयो तो जो मामे जो पुट हुयो। सोना ज़ेवर हुया, मां पैसा हुया, वो तो माल खणी गुल थी वियो। कीअं चती हणी आयासीं। हो सादड़ो माण्हू हुयो। 1000 जी जाते 1500 जे ॾिनोमांसि न, उहो ख़ुशि थी वियो। उहे वञनि धूड़ पाइनि, पाण त टेकजी वियासीं। मोगे जी मार ख़बर न अचे।